जी नाज़रीन हेडलाइन सां ख़बरूं शुरू कंदासीं। हिन अहम ख़बर सां मरी में ॿिए ॾींहुं बि पाक फ़ौज NTMA सिविल आर्मेंट फोर्सेस ऐं सिविल इंतज़ामिया जो रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। पाक फ़ौज आर्मी रीफ एंड रेस्क्यू ऑपरेशन जे इंचार्ज मेजर जनरल वाजिद अज़ीज़ चयो आहे त मरी में आख़िरी सयाह खे महफ़ूज़ हंध ताईं पहुचाइण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। अवांखे मरी बाबत अपडेट कयूं पिया। इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो। नाज़रीन बाबत तव्हांखे ॿुधायूं पिया मरी में ॿिए ॾींहुं बि पाक फ़ौज NTMA सिविल आर्मेंट फोर्सेस ऐं सिविल इंतज़ामिया जो रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। पाक फ़ौज जा रिलीफ एंड रेस्क्यू ऑपरेशन जे इंचार्ज मेजर जनरल वाजिद अज़ीज़ चयो आहे त मरी में आख़िरी सयाह खे महफ़ूज़ हंध ते पहुचाइण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। तव्हांखे अपडेट पिया कयूं मरी बाबत। मरी में ॿिए ॾींहुं बि पाक फ़ौज NTMA सिविल आर्मेंट फोर्सेस ऐं सिविल इंतज़ामिया जे रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। पाक फ़ौज जे आर्मी रिलीफ एंड रेस्क्यू ऑपरेशन जे इंचार्ज मेजर जनरल वाजिद अज़ीज़ चयो आहे त मरीअ में आख़िरी सयाह खे महफ़ूज़ हंध ते पहुचाइण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो नाज़रीन पेश आयो हो। अवांखे ॿुधायूं पिया मरी में तक़रीबन 22 जेके माण्हू आहिनि उहे अजर जो शिकार थी पिया आहिनि। पंजाब हुकूमत आफ़त सेटल करार ॾेई छॾियो आहे मरी वाक़िए खे। अवांखे उन बाबति अपडेट पिया कयूं। मरी में ॿिए ॾींहुं बि पाक फ़ौज NTMA सिविल आर्मेंट फोर्सेस ऐं सिविल इंतज़ामिया जो रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। पाक फ़ौज आर्मी रिलीफ एंड रेस्क्यू ऑपरेशन जे इंचार्ज मरी मेजर जनरल वाजिद अज़ीज़ चयो आहे त मरी में आख़िरी सयाह खे महफ़ूज़ हंध ते पहुचाइण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। अवांखे ॿुधायूं पिया पाक आर्मी जे जेके जथा आहिनि प्लेटून्स आहिनि उहे मरी में फाथल माण्हुनि खे कढी रहिया आहिनि हिन वक़्त ताईं बि।